नाज़रीन, मलीर में पाकिस्तान स्टील मिल जे CBA इंसाफ लेबर यूनियन पारां जबरी बरतरफ़िन खिलाफ़ जिदोजहद हलाइण वारे ऐलान ते सवें मुलाज़िम घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर सोलंकी। पाकिस्तान स्टील मिल जे CBA इंसाफ लेबर यूनियन जबरी बरतरफ़िन खिलाफ़ ॿीहर जदोजहद हलाइण जे ऐलान ते अॼु वरी तादाद में मुलाज़िम घरनि खां निकिरी आया। CBA यूनियन जे सदर जे घर अॻियां गॾु थी विया, जिते औरतुनि जो वॾो तइदाद पिणु मौजूदु हो। इन मौक़े ते मुलाज़िमनि इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी शुरू करे ॾिनी। होॾां इतला मिलण ते स्टील टाउन इंतिज़ामिया सख़्त हिफ़ाज़ती उपाउ वठंदे सिक्योरिटी अमलदारनि खां अलावा रेंजर्स ऐं पुलिस जा वॾा अटाला तलब करे वरिता। CEO जे घर खे कड़ो चाड़े मुकमल घेरे में आंदो वियो, जॾहिं त स्टील मिल जी सिक्योरिटी अमलदारनि स्टील मिल जे मुख्य गेट अॻियां रुकावटूं खड़ियूं करे छॾियूं ऐं पुलिस अटालनि रेलवे ट्रैक खे हिफ़ाज़ती हिसार में वठी छॾियो। पोरेतनि ऐं उन जे अॻवाननि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त घर मां था कढनि, लेटर ॾिना अथनि, छो ज़ुल्म कयो अथनि, असांजे बहाल कनि बचा बचण वारा काॾे वञनि, छो ज़ुल्म कयो अथनि। ताके खड़ा इमरान के तो घोटा तो दे। मजदूर लोग हैं, हमारे शोर जले हैं, अभी तक उनके निशान नहीं गए। इमरान खान से हमारी यही अपील है, इमरान खान हमारी स्टील मिल चला ले। तुमने वादे किए थे, मैं करोड़ बंदे को नौकरी दूंगा, 2 करोड़ लोग नौकरियां छीन ली हैं। उन्हीं जे बच्चन जो पढ़ाई ज़ाया पे थी, उन्हीं जा बिल असीं किथां भरियूं, इन जो गैसन जा बिल असीं किथां भरियूं, घरनि जा असीं किथां किराया ॾियूं, छो कढियो वियो उन्हीं सभिनीनि खे बहाल कयो वञे। पहिरियां बि धरणो ॾिनो, उन धरणे में कई पार्टियूं आयूं ऐं वॾियूं दावा करे जेको आहे सो असांखे लारा लपा ॾेई ऐं हलियूं वयूं ऐं असां इहा काल इन जे करे ॾिनी त असां वटि खाइण जे लाइ कुझु कोन्हे। पाकिस्तान स्टील मिल जे हूंदे इहे सभु शयूं हलनि पियूं त उन्हनि खे उन ई सूरत में हलायो वञे, इन्हनि मज़दूरनि खे बहाल कयो वञे। ॿी सूरत में हीअ जेको बेरोज़गारी फैलबी, हिकु तरफ़ तव्हां किरोना जो रोना था रहो ऐं किरोना जे बावजूदु ही बेरोज़गारी माण्हू काॾे वेंदा ऐं हिननि खे तव्हां छो था एॾी वॾी सज़ा ॾियो, जिन गुनाह कयो ई न आहे उन गुनाह जी तव्हां हिनखे सज़ा न ॾियो। ये ज़ालिमाना हुकूमत आई है जिसने ये तमाम मज़दूरों को जो है ना तबाह बर्बाद कर दिया है। हालांकि इमरान खान हमारे पास यहाँ आए थे जिना गेट पे, उसके आप वीडियो बयान भी देख सकते हैं। उसने ये वादा किया था कि मैं अच्छी मैनेजमेंट लाऊंगा और स्टील मिल को जो है चलाऊंगा। उसके बावजूद भी इन्होंने 4,544 बंदों को निकाल दिया है। हिननि चयो त 5000 खां वधीक मुलाज़िमनि खे जबरी बेदख़ल करण खां पोइ खेनि स्टील टाउन जे घरनि मां तरण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। जेके मुलाज़िम बचा आहिनि उन्हनि खे जबरी तौर बेदख़ल कयो पियो वञे। मज़दूर अॻवान यासीन जामड़ो जो चवणु हो त असां अकेले सिर ज़ालिम इंतिज़ामिया सां मुहारो अटकायो आहे, जंहिं करे असां ते कूड़ा इल्ज़ाम ऐं इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। जदोजहद खां सवाइ असां वटि ॿियो रस्तो बचियो ई न आहे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV, गडाप।